खास न्यूज़ में भलीकार आया संजहा सैयद आया बिशारा सुमरो नजर वजनासी खास खबरन ते रूस यूक्रेन तकरार वज़ीर आज़म इमरान खान अज शाम क़ौम के ख़िताब कंदो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त वज़ीर आज़म इमरान खान रूस यूक्रेन तकरार बाबत अवाम के एतमाद में वठो। अवामी मार्च 8 मार्च ते इस्लामाबाद पहुंचंदो। सॼे मुल्क जा माण्हू अवामी मार्च जो हिस्सो बणजंदा। सियासी पार्टियूं इमरान खान के घर मोकिलण ते मुतफ़िक़ आहिनि। पीटीआई जा वज़ीर एहतजाज न पर तफ़रीह लाइ निकिता आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत सिंध जे हक़नि ते धाड़ो हयो आहे। हिकु ई मुतालबो आहे त इमरान खान खे घर वञणो पवंदो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जूं इस्लामाबाद में मीडिया सां गॾु पीपल्स पार्टी जो कराची में निकतल लॉन्ग मार्च अज हैदराबाद पहुंच रहियो आहे। हैदराबाद के मुख़्तलिफ़ इलाइक़नि के पीपी के झंडन से सींगारियो वियो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अवामी मार्च के ख़िताब कंदो। तहरीक इंसाफ जो कमु शहीद खां निकतल हक़ूक़ सिंध मार्च जारी। हक़ूक़ सिंध मार्च अज लाड़कानो पहुंचंदो। पीटीआई अॻवान मार्च के ख़िताब कंदा। मुल्क में कोरोना वायरस के 5 मरीज़ फौत पिया। फौतन जो 30,178 थी वियो। एनसीओसी मूजिब 24 कलाकनि दौरान 856 नवां केस रिपोर्ट। हाकारी शरह 2.58 रूस के सदर पुतिन न्यूक्लियर फोर्सेस के तैयार रहने जो हुकुम ॾेई छॾियो। एटमी जंग जो ख़दशो। रूस के सदर पुतिन जो चवणु आहे त नेटो जे इत्तेहादी मुल्कनि तरफ़ां असांजे मुल्क ख़िलाफ़ बयान ॾियण जो सिलसिलो जारी आहे। इन लाइ बचाव वारे वज़ीर ऐं आर्मी चीफ के हुकुम ॾिनो आहे त हू न्यूक्लियर फोर्स खे तैयार रखनि। सिंध हाई कोर्ट कराची के इलाइक़े गिजरी में गैर कानूनी इमारत डाहण जो हुकुम ॾेई छॾियो। गिजरी में 5 माड़ इमारत बाबत सिंध हाई कोर्ट में केस जी ॿुधणी। अदालत सब रजिस्ट्रार के इमारत के मालिक के लीज ॾियण खां रोके छॾियो। अदालत तरफ़ां इमारत में लॻल बिजली पानी ऐं गैस जा कनेक्शन कटण जो हुकुम। कोयटा में खानज़ई वारे इलाइक़े में मुसाफ़िर कोच सां हादसो। 2 मुसाफ़िर फौत 24 ज़ख़्मी। गुड वेझो पंजाब जे इलाइक़े फाज़िलपुर इंडसाइवे ते 2 ट्रॉलर्स में टक्कर। 2 ॼणा फौत 3 ज़ख़्मी। पुलिस हादसे वारे हंधि पहुची लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कियो। दाबीजे में क़ौमी शहरा अचण जातल गाॾी जी टक्कर में 2 ॼणा फौत। शहदाद कोट में इमाम बख्श रोड ते मुबैना पुलिस मुकाबलो। एक फोरू जख्मी हालत में गिरफ्तार। ठटे में बॉयज़ हाई स्कूल छतोचंड के शागिर्दनि जो स्कूल के प्लाट ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाज। शागिर्दनि जो ठटो हैदराबाद क़ौमी शहरा ते धरणो। ट्रैफिक मुअतल रही फौरी तौर ते कार्रवाई करे कब्ज़ो ख़त्म कराए वञे। उस्तादनि ऐं शागिर्दनि जो मुतालबो।